सौट जेकर तव्हां ॿई मिली करे चाकर खान खे गुमराह न कंदो न त इहा हिकु फिल्म त छा पर डूंगर वारो खून बि तव्हांजी ॻीची में पवंदो। इहा ई ॻाल्हि सोच, इहा ई ॻाल्हि मां हिन कमीने खे सम्झाइण जी कोशिशि थो कयां पर हिन जे दिमाग़ में लॾा जॾहिं सम्झ में अचेसि। मूंखे पूरो यकीन आहे त तमामु जल्द इन जाबर रूंडे जो शैतानी चयो मां चाकर खान अॻियां पधिरो कंदुसि ऐं पोइ वापसि असांखे ॻोठ हलण खां केर बि रोके न सघंदा। इन करे चवां थो त थोरो सब्र सां कमु वठो ऐं मूंखे पंहिंजे हिसाब सां कमु करणु। जेकॾहिं हिकु दफ़े में सॼो वज़न मूं चाकर खान जे मथां रखियो त मूंखे सचो घटि कूड़ो वधीक सम्झंदा। जेकॾहिं तूं चवीं थो सांवल हिकु सुठो माण्हू न हुयो त पोइ तो सां मिटी छो गई? बाबा जला वॾा असुल हक़ीक़त इहा आहे त इन सांवल मूंखां पंहिंजे भाउ जे लाइ घुरियो सम मूं सांवल खे ॾिनो पियो जवाबु न बाबा मूंखां बाबा जो कमु न पुॼे। उनखां जॾहिं तुंहिंजी दिलि बि मुतमिन न हो ऐं तूं हुन सां मिटी करण बि न पियो चाहे भई तुंहिंजे मथां अहिड़ो कहिड़ो ज़ोर पइजी वियो जो तो हुन सां मिटी कई। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों, जीअं साथ रहंदो रहे लाट बढ़ंदी रहे। दोस्तों बिना देर त अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सांवल जेको आहे त फुल इरादो करे चुको आहे त मां जेसि ताईं चाकर खान खे मुतमिन न कंदुसि ऐं रूंडे ऐं जेको आहे त जाबिर खे फासाईंदुसि न तेसि ताईं सुख सां न वेंदुसि। जेके ॾोही आहिनि त उहे ई ॾोही साबित करणा आहिनि मूंखे। ऐं सांवल जेको आहे दोस्तों त पंहिंजे घर जे भातियुनि पंहिंजे भाउ ऐं सौट खे जेके त राज़ ॾिना आहिनि ॿुधाया आहिनि ऐं इहो चयो आहे त हीअ राज़ अञा मां चाकर खान खे ॿुधाया ई न आहिनि। जे हीअ चाकर खान जे आड़ो ज़ाहिर थींदा त थी सघे थो त जेको आहे त रूंडो ऐं जाबिर फासी पवनि, पर अहिड़े हिसाब सां मूंखे हलणो आहे जीअं त चाकर खान जो शक बि न पए, जीअं त चाकर खान खे आस्ते आस्ते मुतमिन करे करे इन्हनि राज़नि ताईं पहुचाइणो आहे ताकी जीअं हू सॼी हक़ीक़त खे जेको आहे त सम्झी सघे दोस्तों। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो आहे त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त सिकू जेको आहे जाबिर रूंडो उहो हिकु भेरो गॾिजी ऐं जेको आहे त नई ट्रिक ठाहींदा दोस्तों। ऐं जेको आहे सिकू चवंदो असांखे अहिड़ो माना कमु करिणो आहे, अहिड़ी हिकु सलाह ते हलणो आहे जीअं त जेको चाकर खान खे जेको असां राज़ मिलाए जुलाए ठाहे करे ॿुधायूं, जीअं त चाकर खान खे असांजूं हर ॻाल्हियूं जेके हिकु ई लॻनि ऐं असां ते हू इतबार करे सघे। जीअं त जाबिर चवंदो जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे त मां इहा ई ॻाल्हि हिन रूंडे खे सम्झाइण जी कोशिशि कयां थो, पर हिनखे जेको आहे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हीअ असां सां गॾु जेको आहे त पाण खे बि मराईंदो ऐं हसीना बेगम खे बि। ऐं दोस्तों नेक्स्ट एपिसोड हिकु ज़बरदस्त एपिसोड थियण वारो आहे जंहिंमें रूंडे खां जेको आहे त चाकर खान पुछा कंदो जेकॾहिं सांवल जेको आहे त सुठो माण्हू न हुयो त तूं हुनखे संग छो ॾिनो, अलाए कहिड़े बि संग जी दोस्तों हीअ ॻाल्हि कंदो जेको आहे त चाकर जेको आहे त रूंडे सां त तव्हां हीअ सांवल सां छो कयो। ऐं रूंडो जेको आहे त हुनखे मुतमिन कंदे चवंदो त हुन बिल्कुलु मूंखां संग घुरियो पर मां हुनखे इनकार कयो। त हुन ते दिलवार खान जेको आहे चाकर खान जो सौट हुनखे चवंदो त जेकॾहिं तो इनकार कयो त हुनजे बावजूद बि जेको आहे त तूं हुनखे संग छो ॾिनो। त हीअ ईंदड़ एपिसोड ज़बरदस्त थियण वारो आहे दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो। वरी मिलंदासीं न्यू वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।